ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन। टंडो अल्हयार में मुड़ुस पंहिंजी ज़ाल खे तशद्दुद करे क़त्ल करे छॾियो। टंडो अल्हयार जे बी सेक्शन थाणे जे हद प्याज़ फैक्ट्री वटि मुड़ुस घर अंदरि पंहिंजी ज़ाल खे तशद्दुद करे क़त्ल करे छॾियो। 25 साला राबिल असलम खे संदसि मुड़ुस जहांज़ेब अंसारी तशद्दुद करे क़त्ल करे छॾियो। मुंहिंजी धीअ जे मुड़ुस जहांज़ेब अंसारी 2 ॾींहं पहिरीं मुंहिंजी धीअ राबिल खे सख़्तु तशद्दुद करे घरां कढी छॾियो हो, जंहिं बाद असां नियाणी खे खणी सिविल अस्पताल टंडो अल्हयार पहुतासीं त डॉक्टरनि नियाणी जी हालत ख़राब हुजण करे हैदराबाद जी अस्पताल में रेफर कयो हो। चिकाइल जे ज़ख़्मनि जा सुर न सहंदे फौत थी वई आहे। नियाणी जी माउ बी सेक्शन पुलिस नियाणी जे मुड़ुस जहांज़ेब अंसारी खे गिरफ़्तार करे वरितो, जॾहिं त क़त्ल थी वियल नियाणी राबिल असलम 3 ॿारनि जी माउ हुई, जॾहिं त आख़िरी इतलान ताईं वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।